साले पट खां ख़बर शामिल कयूं पिया। बरकत अली बंबरो जी रिपोर्ट मुताबिक़ शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ साले पट प्रेस क्लब आॾो सहाफ़ी बिरादरी, शहरियुनि ऐं सिविल सोसाइटी सख़्त नारेबाज़ी कंदे एहतजाजी मुज़ाहिरो कयो। जॾहिं त प्रेस क्लब जे सदर अब्दुल्ला महर, सहाफ़ी गुलाम अली मल्लाह, सहाफ़ी नवाब मीरानी, यूनियन नायब सदर सिकंदर अली मंगसी ऐं ॿियनि चयो त अफ़सोस जी ॻाल्हि आहे त 2 ॾींहं गुज़रण बावजूद शहीद जा कातिल आज़ाद घुमी रहिया आहिनि, मगर पुलिस कातिल गिरफ़्तार नथी करे। हुननि चयो त छा सच ॻाल्हाइण या लिखण जुर्म आहे? अगर जुर्म आहे त उहो जुर्म असां बार बार कंदा रहंदासीं। हुननि पंहिंजी ॻाल्हि जारी रखंदे चयो त ताजुब जी ॻाल्हि आहे त इंतज़ामिया ॿियो सभु कुझु करे सघे थी, नथी करे सघे त सिर्फ़ सहाफ़ी जा कातिल गिरफ़्तार नथी करे सघे। हुननि मुतालबो कयो आहे त जेकॾहिं 24 कलाकनि ताईं कातिल गिरफ़्तार न थिया त एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। जीअं त असां सालियापुर प्रेस क्लब जो मां सदर आहियां, जो असां जेको आहे जान बाबनि जे कातिल जेके आहिनि गिरफ़्तारी कई, असांजो मुतालबो आहे त जेका गिरफ़्तारी आहे उहा फौरी तौर थी वञे। ऐं मूंखे इहा हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में न आई आहे जो एसपी हिकिड़ो बकरी चोरी थींदी आहे, कंहिंजी सोलर प्लेट वेंदी आहे त उहे माण्हू गिरफ़्तार थी वेंदा आहिनि, सोलर प्लेट मिली वेंदी आहे। हे विच शहर में कातिल जी हमलो कनि, शहीद कनि मरहूम खे, जान मोहम्मद महर खे, पर हिन वक़्तु कोई जेको आहे उन जे न कातिल जो पेरो आहे, न को अहिड़ी का हिन एसपी का सचाई कई आहे, न वरी हिन महिल कोई IG जेको वेठो आहे उन सचाई कई आहे।